अस्सलाम वालेकुम नाज़रीन, बहरी टीवी न्यूज़ में बलिकार आउँ मारवी थे सबका पेरी शाम का नाज़रीन हेडलाइंस। इमरान खान साहब, आप किसी रियासत के नवाब नहीं है, आप किसी रियासत के बादशाह नहीं है, ये अवाम आपकी रियाया नहीं है कि आप इसका खून पसीने की कमाई जहां चाहें आप सर्व करें। एक एक पाई का हिसाब आपको देना होगा। लंदन भागने की इजाजत नहीं मिलेगी। अब देखिए, मैं तो ये समझती हूँ कि इमरान खान साहब को प्राइम मिनिस्टर हाउस के ही फिलहाल किसी कमरे में बंद कर देना चाहिए। वो जहां जाते हैं, जिस मुल्क में जाते हैं, पाकिस्तान का तमाशा बना के आते हैं। इमरान खान ज़हनी तौर मफलूज थी चुको है, मुतज़रहमी दुआ है केस वज़ीर आज़म हाउस से के कमरे में बंद करण घुर्जे। एवन फील्ड रेफरेंस पे सज़ा खिलाफ दरख्वास्त ॿुधणीअ जे मौके ते इस्लामाबाद हाई कोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरीम नवाज़ चयो आहे त इमरान खान होश विञाए वेठो आहे। इमरान खान जी हालत ॾिसी मुशर्रफ याद अची वेंदो आहे। इंसाफ़ में देर जो मतलब इनकारी आहे। जज बार नेब का सबूत घुरिया, ने वटि सबूत हुजनि हाथ पेश करे हा। मरीम नवाज़ चयो आहे त हुकूमत खिलाफ़ ॻाल्हाईंदड़नि खे खंभियो वञे थो। इमरान खान मुखालिफ़नि लाइ इदारनि खे इस्तेमालु कयो ऐं ॻोहनि में रिकॉर्ड क़ाइमु कयो आहे। इस्लामाबाद में गिरफ्तार थियल साफ़ी मोहसिन बे खिलाफ दहशतगर्दी जो केस इस्लामाबाद हाई कोर्ट में चैलेंज। मोहसिन बे खिलाफ दहशतगर्दी जो केस खारिज करण की दरख्वास्त सुभाणे ॿुधणीअ लाइ मुक़रर। इस्लामाबाद हाई कोर्ट जो चीफ जस्टिस अतरमुल्ला केस जी ॿुधणी कंदो। मोहसिन बेग जी घरवारी दहशतगर्दी जो केस खारिज करण की इस्तदा कई। दरख्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त पुलिस मारगला थाणे ते कूड़ो ऐं बेबुनियाद केस दाख़िल कयो। अदालत पुलिस के केस खारिज करण जो हुकुम ॾे। कानून का सिवाय का भी रियासत कायम नथी रही सके। कानून रियासत ऐं आवाम में पुल जो किरदार अदा करे थो। पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हिन वक्त पार्लियामेंट बदतरीन दौर मां गुज़री वियो आहे। संदसि वालिद ऐं वालदा ते कूड़ा केस ठाहिया विया। अदालत बाइज़त बरी कयो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो अदालती क़त्ल कयो पियो। हू अदब आवाम जी दिलनि में ज़िंदा आहे। क़ौमी असम्बली जे कानून ऐं इंसाफ़ बाबति स्टैंडिंग कमेटी जो इजलास। नैब कानून में तरमीम बाबति हुकूमत जा ॿई बिल अक्सरियत राय सां मंज़ूर कया विया। अपोज़िशन जो बिल जी मंज़ूरीअ ते एहतजाज वॉकआउट। अपोज़िशन जो चवणु आहे त संदन मेंबर रस्ते में हुआ। अपोज़िशन जी अक़लियत खे ॾिसी बिल पास कयो वियो। पीपल्स पार्टी जे कादिर मंदोखेल ऐं PTI जे मेंबर अताउल्ला में सख़्त जुमिलनि जी ॾेबड़। ख्वाजा साद रफ़ीक चयो आहे त गैर कानूनी तरवीबूं कयूं वयूं आहिनि जंहिंमें हू पाण खे बचाई बाक़ी सभिनी खे फसाइण चाहिनि था। मुखालिफ़ धुर जे जल्द अक्सरियत मिलण वारी आहे, जंहिं बाद ही सभु कुझु वापसि थींदो। पार्लियामेंट ऐं PTV ते हमले केस में फरियादी दो जवाबदार PTI अॻुवाणनि जी वरीयत वारनि दरख़्वास्तनि जी हिमायत करे छॾी। जवाबदारनि जी वरीयत वारनि दरख़्वास्तनि ते इस्लामाबाद हाई कोर्ट पारां फैसलो महफूज़ करे छॾियो। असद उमर, परवेज़ खटक, शफ़क़त महफूज़ वरीयत जी दरख़्वास्त ॾेई छॾी। शाह महमूद कुरैशी, जहांगीर तरीन वरीयत जी दरख़्वास्त ॾेई छॾी। सैफुल्ला नियासी, एजाज चौधरी वरीयत जी दरख़्वास्त ॾींदड़नि में शामिल। प्रोसिक्यूशन जवाबदारनि जी वरीयत वारनि दरख़्वास्तनि जी हिमायत करे छॾी। अदालत जवाबदारनि जी वरीयत वारनि दरख़्वास्तनि ते फ़ैसिलो महफूज़ करे छॾियो। केतिरनि मसरूननि जा माण्हू पाकिस्तान में नाहे। दीन में का भी ज़बरदस्ती नाहे। तालीम जो बुनियादी मक़सद क़ौम की तामीर आहे। वज़ीर आज़म इमरान खान स्कॉलरशिप पोर्टल जी इफ्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त शागिर्द शिकायत कंदा हुआ त साखी नज़रअंदाज़ कयो पियो। शागिर्दनि जी शिकायत ते फ़ैसिलो कयो त मॉडर्न सिस्टम आंदो वञे। हुकूमत संभालण वक़्तु अंदाज़ो न हो त केतिरी स्कॉलरशिप ॾियणु घुरिजे।
तनक़ीद जो अहम पासो हूंदो आहे तव्हां मुतबादिल ॿुधियो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त अपोज़िशन पार्टियूं पेट्रोलियम इस्मत जी क़ीमतुनि में वाध ते तनक़ीद करे रहियूं आहिनि। अपोज़िशन ॿुधाए त बिन अक़वामी मंडी में तेल $60 खां $95 ते पहुची वञे त हुकूमत क़ीमत कीअं न वधाए। को जादू जो चिराग आहे त ॿुधाइनि। मुल्क में कोरोना के वधीक 40 मरीज सिहतूं में वेठा। मुल्क में इन वक्त ताईं फौतलनि जो अंग 29,917 थी वियो। NCOC मौसूब गुज़िरियल सॼे मुल्क में 51,677 माण्हुनि जा नमूना वरिता विया। वधीक 2,897 केसनि जी तस्दीक। गुज़िरियल 24 कलाकनि में हाकारी केसनि जी शरह 5.55% रिकॉर्ड। सॼे मुल्क में 1495 मरीज़नि जी हालत गणती चुगी। माइक्रोसॉफ्ट के बानी बिल गेट्स की वज़ीर आज़म इमरान खान से मुलाकात। बिल गेट्स वज़ीर आज़म इमरान खान से वज़ीर आज़म हाउस में मुलाकात कई। पोलियो के खात्मे ऐं ॿिनि अहम मामलनि ते ॻाल्हियूं कयूं पियूं। बिल गेट्स NCOC हेडक्वार्टर्स जो बि दौरो कयो। मेडिकल साइंस की दुनिया में नओं इनकलाब। लखे माण्हुनि जूं हयातूं कसींदड़ ख़तरनाक बीमारी एड्स में वरतल औरत मरीज़ पहिरीं भेरे सिहतयाब थी वई। स्टीम सेल्स ट्रांसप्लांट से इलाज के तरीक़े से अमेरिकी औरत सिहतयाब थी वई। माहिरनि जो चवणु आहे त ट्रांसप्लांट जो जेको तरीक़ा इस्तेमाल कयो पियो उहो आम तौर ते एड्स जे मरीज़नि लाइ ख़तरनाक हूंदो आहे।